रडा साल है बेचारी चाय जे पैसे खावाई पे पहुंची तो खबर ही ना है ना चला कि हम भैया मेरे ओ मुझे दिया दिया कयाड़े। नाज़रीन, पाकिस्तान हिकिड़ी अहिड़ी जगह दुनिया जे तख़्ते ते हिकिड़ो अहिड़ो गोलो आहे जाते इहा चवणी मशहूर आहे त ग़रीब न जाओ चङो न मोह चङो। अमीर माण्हू मरे भी त मज़न में, अगर जमे भी त ख़ुशियुनि मज़न में ऐं करारनि में। सो नाज़रीन, हिन वक़्तु जेको 2 ॾींहं 4 ॾींहं पहिरियां जेको रतो देरो वेझो ॻोठ मसूदेरो वासी औरतूं जेके हिते शहीद थियूं त उन्हनि शहीद औरतुनि सां इंसाफ़ थींदो अलाए कोन। मां इहो थो चवां त मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त पाकिस्तान जे अंदरि जेके बि माण्हूअ खे तव्हां जेको बि कमु ॾींदव त पहिरियां त उन मां खाइण जो खांचो ॻोल्हींदो त मां हितां कीअं माना कटवती कयां ऐं मां पंहिंजे पेट में इहा बाहि कीअं विझां। सो मूंखे सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे त हितां जे माण्हुनि खे थी छा वियो आहे ॿिए जे भले लाइ त माना सोचीनि ई कोन था ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अॻ में ई माना पंहिंजो खांचो ऐं पंहिंजे भले जी ॻाल्हि पंहिंजे माना मफ़ाद जी ॻाल्हि कंदा, पोइ अॻिले खे बि फ़ाइदो मिले त ठीकु आहे, न त भली नुक़सानु मिले त बि को मसइलो न आहे। ही सरसों वारनि माना जेको आहे हाणे काॾो जेको रतो देरो वासी माना उन्हनि जा अकाउंट खुलियल आहिनि वरी जेको आहे लार्क सखर में हिकिड़ो डिस्ट्रिक्ट माना क्रॉस कनि वरी ॿियो डिस्ट्रिक्ट क्रॉस कनि वरी 3 डिस्ट्रिक्ट में वञी माना जेको आहे अकाउंट खोला। इहा गुज़ारिश आहे त सरसों वारनि जे मथां केस दाख़िल कयो वञे। जॾहिं की सरसों जी ऑफिस हिते बि हुई पोइ असांखे रते दरे में पोइ असांखे सखर दरपदर छो था कनि, असां सां एॾी नाजाइज़ी छो था कनि। जो कानून आहे जॾहिं रतदरो तालको सरसों हर शइ खुलियल आहे त ग़रीब अवाम खे ॿाहिरि मोकिलण जो या तकलीफ़ ॾियण जो इहो किथां जो इंसाफ़ आहे। वॾो अलमियो इहो आहे त हिते हर इदारो माना जेको आहे उहो करप्शन जो गढ़ लॻो पियो आहे। जंहिं बि टेबल ते जेको ऑफिसर वेठो आहे त एॾो बदमाशी माना जेको आहे करे थो, एॾो बदमाश लॻो पियो आहे त कोई बि खाने मां कागज़ कढणु या टेबल तां फाइल खोलणु त उनखे तप थो चढ़े, टीहर तप थो चढ़े त जेसि ताईं जो उन्हनि खे को माना जेको आहे हराम जो को लुकमो हथ में नथो मिले, का हराम जा 5 रुपया उन्हनि खे हथ में नथा ॾिजनि, तेसि ताईं त माना ॼण सरकारी पघार त उन्हनि जे ॼण मां सम्झां थो त उन्हनि जा आबादारा खे हिते माना बैंक बैलेंस रखी विया जेको इन्हनि खे मिलंदो थो रहे। हालांकि माना जेका आहे या सरकारी पघार जेका इन्हनि खे मिले थी पई त उहा ई इन्हनि मज़लूमनि ग़रीब अवाम जे टैक्सनि मां उन्हनि खे पघार मिले थी पई त गवर्नमेंट जेको आहे उन्हनि खे उन लाइ हिते तकरर करे थी पई त जीअं ग़रीब माण्हू जेके अवाम अचे त तव्हां उन्हनि खे फैसिलिटेट कयो, उन्हनि जा मसइला हल कयो। हिते जेको आहे छा कंदो, तव्हां जहिड़े बि ऑफिस में वञो त उते माना पहिरियों त तव्हांखे उलझाईंदा मुख़्तलिफ़ माना जेका माना जेको आहे हेॾो जो वॾियूं ॻाल्हियूं करे तव्हांखे मुंझाईंदा ऐं तव्हांखे परेशान कंदा त इहो भाउ तव्हांजो मसइलो त हल ई न थींदो। ऐं ख़ुदा जो तव्हांखे माना को कार नाज़िल थिए, तव्हां वेठा ई माण्हुनि जे मसइले जे हल लाइ आया आहियो त उनजो कंहिं बि तरीक़े सां कोई बि माना रस्तो कढी करे उन मसइलो हल कयो, न कि उन्हनि खे माना मुख़्तलिफ़ उलझननि जो शिकार करे उन्हनि खे बहितर मुंझाए परेशान करे ब्लैकमेल करे उन्हनि खां जीअं माना उहे पैसा कंहिं तरीक़े सां ॾियण ते राज़ी थी वञे। हे मूंखे सम्झ में अवाम जा नौकर आहिनि, अवाम जे पघार ते आहिनि ऐं उनखां पोइ जेको आहे उन्हनि जी चाल चलत उन्हनि जे माना तव्हां ॾिसो त सही त उते माना बयानु कीअं था जंग जंग ते चाढ़े वियनि था, ऑफिस जो दर बंदि आहे, एसियूं लॻियूं पियूं आहिनि, नौकर चाकर बीठा आहिनि, चांहियूं ऐं जेको आहे मशरूबात उनखां अलावा जेके आहिनि उते दस्तरख़्वान विछाया पिया आहिनि ऐं ॿाहिरि जेको आहे दरवाज़े ते बि पटे वालो वेठो आहे त बीह त मां साहिब खां पुछां त साहिब तव्हां सां मिलण बि चाहे थो या न। हाणे हे नूंध आहे ॿियो छा आहे, ज़ुल्म आहे ॿियो छा आहे। त इन निस्बत सां मां तव्हांखे इहो इन ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त इहे ग़रीब औरतूं जेके आहिनि वीचारियूं सुबुह सवेर माना जॾहिं इहो रतो देरो खां मुंहिंजे ख़्याल में हिते 60-70 किलोमीटर जो फ़ासिलो आहे जिते हादसो थियो आहे मधे जी वेझो, त एॾो सारो मुफ़ासिलो चिंची रक्षा ते इन्हनि जेको आहे माना हिते हादसो जेको थियो आहे तक़रीबन 7 बजे थियो आहे त माना इहे अञा एॾो सवेरो थिया हूंदा, वीचारनि राति जो शायदि निंड बि न कई हूंदी, उहे सुबुह जो सवेर एॾी सख़्तु सर्दीअ में जेकी हिते एॾी सारी सख़्तु सर्दी आहे जो माण्हू जेको आहे उहो घर खां निकिरण खे दिलि ई नथी चवे, उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे एॾो सवेर माना निकिता
तव्हां त हुते असांखे ज़लील न थियणो पए, हुते असांखे ख़ौर न थियणो पए। तंहिंजे करे भाई हे असां जेके आहिनि जेको थधि में हेॾी सारी तकलीफ़ कटे वेंदासीं, शायदि असांखे ईअं न त ख़ाली हथे न मोटाइनि, इन करे सवेर हलो तव्हां त हुते बैंक में या जेको हुनजो प्रोसेस हुयो उहो जीअं वक़्त सिर असां पूरो करे सघूं। सो दोस्तो ही सिस्टम जो अलमियो आहे, ही जेको आहे हिते ऑफिसुनि ऐं दफ़्तरनि में वेठल माण्हुनि जो ज़ुल्म आहे। हितां जे जेको आहे हिन असांजे रियासती इदारनि जी माना जेको आहे इहा कारकर्दगी जे करे ई माण्हू जेको आहे तो मसलनि ऐं मुजारनि जो शिकार था थी वञनि। उन्हनि जो कहिड़ो कसूर हो वीचारनि नियाणियुनि निमाणनि जो, जेकी माना जेको आहे एॾो सर्दीअ में सुबुह जो 5 बजे एॾो सारो सवेर माना उहे वीचारा उथिया आहिनि, जॾहिं माना ताजिद जो वक़्तु हूंदो आहे तक़रीबन, ऐं रक्षा चिंची रक्षा ग़रीब वीचारा चिंचे ते हलिया आहिनि, वीचारा जेके दिलि में जेको आहे तो ज़हननि में अरमान खणी करे, जिन जे अरमाननि जो बि क़तल थी वियो, ऐं जेके वीचारा माना जेको आहे रस्ते में मदे जी वेझो अशी मस्जिद वटि हिते जेको आहे ट्रक ट्राले में अची करे अजल जो शिकार थी विया, त उन्हनि सां ख़ुदारा इंसाफ़ माना जेको आहे तो कयो, इन्हनि जो मसलो हाईलाइट कयो त उन्हनि खे माना घर बि जेके आहिनि उहे पंहिंजा मिलनि, ऐं उन खां अलावा वधीक उन्हनि खे को न को गवर्नमेंट ऑफ सिंध पैकेज बि अनाउंस करे। ही ज़ुल्म आहे ॿियो छा आहे, जेकॾहिं हिते नौकरियूं बि सरकारी मुलाज़िमनि जे लाइ, पघारूं बि उन्हनि जे लाइ, उन्हनि खे पुटनि खे पढ़ाइण जे लाइ बि माना जेको आहे सरकारी जेको आहे तो खज़ाने मां पैसा मिलनि, उन्हनि खे जेकॾहिं लोन खपे जाइ ठहिराइणी आहे बि उन्हनि खे सरकार मदद करे। हर क़िस्म जी जेका बि माना जेका पैकेज आहे सहूलियतूं आहिनि सिर्फ़ु सरकारी मुलाज़िमनि लाइ, जेकॾहिं मरे बि त उन्हनि खे जेको आहे तो जेको आहे पेंशन बि ॾियो, उन्हनि खे ॿियूं मराहतूं बि ॾियो, उन्हनि जे पुटनि खे नौकरियूं बि ॾियो, ऐं जेको ग़रीब आहे वीचारो जेकॾहिं उहो मरे, मज़दूर मरे त उहो ॼण कुतो मरी वियो। हीअ मूंखे सम्झ में ई नथी अचे त हीअ जेके असां जिन खे वोट ॾेई करे मोकिलियूं था, इन्हनि माना निभागनि जूं गिचूं त पकड़ियो इन्हनि ज़ालिमनि जूं, त हुते वेही तव्हांखे असां वोट ॾेई करे पटका ॿधाए जॾहिं असेंबलियुनि में मोकिलियूं था त ज़ालिमो का अहिड़ी कानून साज़ी कयो, अहिड़ो को असेंबलियुनि में वेही करे अहिड़े क़िस्म जा कानून ठाहियो त जीअं ग़रीब खे प्रोटेक्शन मिले न, ग़रीब खे फैसिलिटेशन मिले न। हाणे हिते आहे माण्हू जेके आहिनि 10-10, 20-20 लख रुपया ॾेई करे सिर्फ़ु नौकरीअ लाइ पैसा ॾियनि था, त पटे वाले जी नौकरी आहे माना 3 स्केल जी 2 स्केल जी बि त 10-10 लख रुपया माण्हू ॾेई वेठा आहिनि। छाजे करे? इन जे करे त हुनजो उहे सम्झनि था पिया त असांखे घर वेठे पघार मिलंदी, घर वेठे जेकॾहिं न बि मिली ड्यूटी करणी पई त उन्हनि जो माना मुआशी मुस्तक़बिल सेफ थी वञे थो, ऐं उन्हनि खे जेको आहे सर्दी गर्मी हुजे कुझु बि हुजे, बीमारी बड़ी हुजे कुझु बि हुजे, सरकार उन्हनि खे माना पैसा ॾींदी। सरकार पी जा पैसा आहिनि, इहे क़ौम जा पैसा आहिनि, अवाम जा पैसा आहिनि, उतां इन्हनि खे मिलंदियूं पई भारत। पर ही ग़रीब जेको आहे माण्हू, मज़लूम माण्हू, बेरोज़गार तबिको माण्हू जेको आहे, जेको हारी नारी तबिको आहे, त उहो जेको आहे जेको वीचारो माना केबिन थो हलाए, जेको रेड़ी थो हलाए, जेको साइकिल थो हलाए, जेको मोटरसाइकिल थो हलाए, उहो जेकॾहिं मरी थो वञे त उनजे लाइ कुझु बि कोन्हे को, उनजे लाइ सरकार जे तरफ़ां का सहूलियत आहे, न कोई पैकेज आहे, न को उन्हनि जे औलाद जे हवाले सां कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि आहे, न वरी को सरकारी कामोरो कोई दस्ते शफ़क़त उन्हनि जे औलाद जे मथां ई घुमाइण जे लाइ कोई तयारु आहे या इन क़िस्म जो को मैकेनिज़म आहे। त मां अवाम खे बि अपील कंदुमि त तव्हां बि सुझाव थियो, हे जेके असां रिप्रेज़ेंटेटिव करे जेके नुमाइंदा मोकिलियूं था, इन्हनि जूं गिचियूं पकड़ियो, इन्हनि खे सुझाव कयो, इन्हनि खे शौर ॾियो त तव्हां हुते असेंबलियुनि में कयो छा था, तव्हांजे असेंबलियुनि में वञण सां असांखे अवाम खे फ़ाइदो कहिड़ो थो मिले। जेको CM आहे सिंध जो, उहो इंचार्ज आहे न पूरी सिंध जो, असां वटि सूबाई सिस्टम आहे, माना खोड़ सारा जेके आहिनि क़वानीन सूबनि जे मातहत आहिनि, त हिते जेको CM आहे उहो पूरी सिंध जो इंचार्ज आहे, त हिते माना जेको बि वाक़ियो थिए, जंहिंसां बि माना जंहिंजी बि चोरी थिए, जंहिंखे धाड़ो लॻे, जंहिंसां फुर थिए, उनजी FIR माना CM सिंध जे ख़िलाफ़ माना कटी वञे, त इन त CM सिंध माना जेको आहे रेस्पॉन्सिबल आहे, उनखे उहो उनजो नुक़सानु उनखे भरे ॾे, जेकॾहिं उहो नथो भरे ॾे त उनजे ख़िलाफ़ FIR दाख़िल थियनि था, त इहे अवामी नुमाइंदा जेके अयाशियूं था कनि असांजे वोटनि ते करे, त हिननि खे ख़बर त पए न तव्हां वोट वठी जॾहिं वञो था त वञो कहिड़े मक़सद लाइ था, वञो कहिड़े काज़ लाइ था, उन्हनि खे माना असां जेकॾहिं मक़सदु उनखे यादि ॾियाराईंदासीं पंहिंजो, तॾहिं माना इहे जेके आहिनि इन्हनि जूं गिचियूं पकड़ींदासीं, इन्हनि जे मथां FIR माना कटिबियूं, तॾहिं इन्हनि खे अहसासु थींदो त असांजा कम कहिड़ा आहिनि ऐं इन्हनि खे करिणो छा आहे।
त नाज़रीन मां हिननि मज़लूमनि जे हवाले सां ख़ासि करे गवर्नमेंट ऑफ सिंध खे इहा अपील कंदुमि ऐं हितां जा जेके मुक़्तदिर हल्का आहिनि उन्हनि खे बि मां अपील कंदुमि त जेको आहे हिननि मज़लूमनि जे लाइ को पैकेज जो ऐलान कयो, हिननि जी औलाद ते शफ़क़त जो हथ घुमायो ऐं हिननि जूं जेके जेके ख़ासि करे जॻहियुनि जे हवाले सां ही वञनि पिया ऐं रस्ते में ही वीचारा माना अजल जो शिकार थी विया, शहीद थी विया, त हिननि जो जेको प्रोसेस हुयो उहो अधूरो रहिजी वियो। हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त इहे जेके अकाउंट हिननि जा जेके खुलियल हुआ ऐं पैसा रिसीव करणु वञनि पिया त हाणे इहे इन्हनि जे अकाउंटनि मां बैलेंस कीअं निकिरंदो, उहे कानूनी घुर्जूं हूंदियूं जेके कानूनी घुर्जूं पूरियूं करण जे हवाले सां सरसो अमलदारनि खे पाबंद कयो वञे ऐं बैंक अमलदारनि खे त उन्हनि जो मसइलो घर वेठे हल कयो वञे ऐं उन खां अलावा अहिड़ो को आइंदा जे लाइ बि मैकेनिज़म तयारु कयो वञे ता त जेके हाउसिंग स्कीम में अॻ में सरसो वारा ॾाढो ब्लैकमेल कनि था, जेको आहे जेके जेके बेनिफिशरीज़ आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ हरबनि सां अहिड़ो त माना जेको आहे जकड़नि था पिया जा त उहो उन्हनि खे ख़र्ची पाणी ॾियण ते मजबूर थी वञनि। जो अहिड़े क़िस्म जो मैकेनिज़म ठाहियो वञे ता त ग़रीब माण्हू जेके आहिनि जेके घर तामीर कराइण चाहिनि जिन जा नाला आहिनि बेनिफिशरी उहे आराम सां पंहिंजा घर तामीर कराए सघनि बाइज़त तरीक़े सां ऐं जेके वेझा माना बैंकूं आहिनि जिन जिन माण्हुनि जूं उन्हनि खे तमामु जेके क़रीबी बैंक्स आहिनि उन्हनि में उन्हनि जा अकाउंट खोलिया वञनि ऐं उन्हनि खे वक़्त सिर पैसा बि माना जेको बाइज़त तरीक़े सां ॾिना वञनि। ऐं मां उन खां अलावा जेको आहे हितां जे बाक़ी जेके सहाफ़ी ऐं सोशल मीडिया जेके नुमाइंदगान आहिनि मां उन्हनि खे अपील कंदुमि त हिननि मज़लूमनि जो केस खणो ऐं मजाज अथॉरिटीज़ ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो। इहो ई असांजो कमु आहे त असांजे हिन महिनतुनि ऐं कावशुनि जे करे कंहिं मज़लूम जी दादरसी थी पए, कंहिं मज़लूम खे माना को हक़ मिली पए, हक़दार खे को हक़ मिली पए ऐं वधीक माना उन जे बदिले असांखे दुआ कनि उहे, उन खां वधीक ॿियो असांजी कहिड़ी माना कामयाबी ऐं कामरानी थी सघे थी।